नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त पूरी दुनिया समेत खिपरो में भगवान शंकर जी महाशिवरात्रि वॾे अक़ीदे एतिराम सां मल्हाइण जूं तयारियूं उरूज ते आहिनि। मंदर खे ख़ूबसूरत लाइटनि मंदर खे मुख़्तलिफ़ रंग बिरंगी गुलनि सां सिंगारियो वियो आहे। हिन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे हरेश केबीसी। बोले बाबा के आशिकन जी दुनिया में ले आए, दुनिया में ले आए, दुनिया में ले आए, पूरी दुनिया में बोले जीती जय जय आहे, दुनिया में ले आए, दुनिया में ले आए। जी नाज़रीन इन वक्त मौजूद आहियां साईं सेजगिर मड़ी खिपरो जे अंदर पूरे मुल्क जीअं पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में शिवरात्रि वॾे अक़ीदे एतिराम सां मल्हाई वञे। शिवरात्रि भगवान शंकर जी रात्रि आहे जंहिंमें इबादत पूजा थींदी आहे। यात्री ईंदा आहिनि मुख़्तलिफ़ शहरनि खां मन्नतूं कंदा आहिनि ऐं हिते अची इबादत करे दिली सुकून हासिलु कंदा आहिनि ऐं पंहिंजे मुल्क जी क़ौम जी सलामती जे लाइ दुआऊं कंदा आहिनि। बोलो हर हर महादेव की जय। शिवरात्रि जो असांजो एडवांस तयारियूं हलनि पियूं ऐं असांजा शेवादारी आहिनि शेवकनि उहे बि एडवांस में अचनि पिया कमकार कमु सुठे नमूने हले पियो आहे। शिवरात्रि सूमर वारे ॾींहुं आहे, चारई पहिर आरतियूं हूंदियूं, सत्संग सॼी राति हूंदो, भंडारो भोलेनाथ जो। सभिनी खे एडवांस में शिवरात्रि जो वाधायूं आहिनि। असांजा सुठा शेवादारी छोकिरा कमकार में लॻा पिया आहिनि। भोलेनाथ सभिनी खे सुखी रखे, परमात्मा करे ख़ुशि। शिवरात्रि जे त्योहार हवाले सां हिते तमामु सुठियूं तयारियूं हली रहियूं आहिनि। हफ़्ते खां जेके छोकिरा हिते शिव मंदर खे जेको रंग रोगन कराए रहिया आहिनि ऐं सिंगार करे रहिया आहिनि ऐं तमामु जोश जज़्बे में आहिनि। ऐं हीउ जेको असांजो महान त्योहार आहे महाशिवरात्रि जंहिंखे चइबो यानी वॾी महाशिव माना हीअ महारात्रि आहे, वॾी रात्रि आहे। हिन रात्रि ते चवणी आहे त शिव महादेव ऐं माता पार्वती जेको पाण में विवाह थियो उन करे हिन खे महान करे लिखियो वियो आहे। ऐं हिन राति ते तक़रीबन सभु जेके बि हिंदू आहिनि टोटल जेके सॼी राति जागो कंदा आहिनि ऐं 4 पहर राति जा जेके आरतियूं कंदा आहिनि, बेलपत्रनि सां शिवलिंग जी पूजा कंदा आहिनि ऐं हिते भंडारो साहिबु हलंदो आहे, सत्संग कीर्तन हलंदो आहे, सॼी राति जेका शेवा थींदी आहे। ऐं ख़ासि करे हिन ॾाढे सेजगिर मड़ी में साईं हरेशपुरी आहे, राजू भगत आहे ऐं ॿिया जेके छोकिरा आहिनि शेवादारी चंद कुमार आहे ऐं हरेश केबीसी आहे। ॿिया छोकिरा जेके तमामु सुठी शेवा कंदा आहिनि ऐं हर सूमर ॾींहुं बि सुबुह जो हिते 4 बजे या 5 बजे छोकिरा अची वेंदा आहिनि। राजू भगत आहे ऐं साईं हरेशपुरी, राहुल कुमार, हरेश केबीसी जेके आहिनि हिननि जो नेम आहे त हिते शेवा कंदा आहिनि। ऐं हीअ जेका महाशिवरात्रि असांजी महान करे लिखी वेंदी सॼी पूरी माना वर्ल्ड में मल्हाई वेंदी आहे। असां शिवरात्रि मल्हाईंदा आहियूं ऐं असां शिव जी आराधना कंदा आहियूं ऐं शिव खे असां खीर जो सनानु बि कराईंदा आहियूं। शिव भोले जी सॼी राति शेवा कंदा आहियूं ऐं पंहिंजे पाकिस्तान लाइ दुआ कंदा आहियूं। नाज़रीन ही इन्हनि तव्हां यात्रियुनि जा बोल ॿुधा इहे चवनि था त असीं हिते भगवान शंकर जी शिवरात्रि मल्हाए दिली सुकून हासिलु कंदा आहियूं ऐं पंहिंजे क़ौम मुल्क जी ख़ुशहाली ऐं सलामती जे लाइ दुआऊं कंदा आहियूं। हरेश केबीसी अवामी न्यूज़ खिपरो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।